नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। गंबट खां अवां खे ॿुधाईंदासीं। राणीपुर में पीरनि जी हवेली अंदरि हिक ॿी निंगरीअ ते तशदुद जो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया गंबट खां। अवां खे ॿुधायूं पिया राणीपुर में पीरनि जी हवेली अंदरि हिक ॿी निंगरीअ ते तशदुद जो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। मक़तूला निंगरी फातिमा जी सोट उजाला फरड़ो मथां बि बीबी हिना शाह उर्फ़ सोनिया शाह पारां तशदुद जो इंकशाफ थियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। निंगरी उजाला जो चवणु आहे त बीबी हिना शाह केतिरा ई भेरा तशदुद जो निशानो बणायो। हिकु भेरो मुंहिंजे मथां तेज़ाब बहारियो वियो। बीबी हिना शाह हिकु भेरो वाइपरनि सां तशदुद करे रतो रत करे छॾियो। हवेली मां भॼी जान बचाई अथमि। निंगरी जो अहिड़ो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। निंगरी जो इहो चवणु आहे त बीबी तशदुद बाद हवेली जे ॿियनि फ़र्दनि खे केतिरा ई भेरा ॿुधायो पर कंहिं बि एतबार न कयो। निंगरी उजाला जो चवणु आहे त बीबी हिना शाह केतिरा ई भेरा तशदुद जो निशानो बणायो। हिकु भेरो मुंहिंजे मथां तेज़ाब बहारियो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ज़ाहिद ॼामड़ो। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि? राणीपुर में पीरनि जी हवेली अंदरि हिक ॿी निंगरी ते तशदुद जो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। बिल्कुलु, राणीपुर जे पीरनि जी हवेलीअ जो हिकु वधीक जेको राज़ आहे उहो साम्हूं अची वियो आहे। हिकु ॿियो जेको वाक़ियो आहे उहो दरिया ते अची वियो आहे, जंहिंमें मक़तूला आहे फातिमा फरड़ो जी जेका सोट आहे उजाला फरड़ो, हुन हिकिड़ो वीडियो बयान जारी कयो आहे जंहिंमें उहो चई रही आहे त बीबी हिना शाह उर्फ़ सोनिया शाह केतिरा ई भेरा मूं मथां तशदुद करायो ऐं पाण तशदुद कयो ऐं संदसि चवण हो त तशदुद सबबु केतिरा ई भेरा बेहोश थी वई हुयसि। हिकु भेरे जेको तेज़ाब आहे उहो पेट ते हारियो वियो, जंहिंजा निशान जेके आहिनि मुंहिंजे जेके जिस्म ते मौजूदु आहिनि। ऐं उजाला जो चवणु हो त कुझु वक़्तु अॻु वझ वठी करे मां ॻोठु भॼी आई हुयसि। हुनजो वधीक चवणु हो त बीबी जेका आहे CCTV कैमरा मां असांजो सॼो मंज़र ॾिसंदी हुई। हुनजे सॼे हवेलीअ में CCTV लॻल हुयूं ऐं हुनजो चवणु आहे त बीबी मूंखे प्रेशराइज़ कंदी त तुंहिंजी माउ खे करे तोसां मिलणु अचे त हुनखे गारियूं ॾेई करे उतां मोटाए छॾंदी करे। ऐं जॾहिं मां पंहिंजे माउ सां मिलणु वेंदी हुयसि हू CCTV मां सॼो लता ॾिसंदी ऐं जेकॾहिं मां पंहिंजी माउ खे घटि वधि न ॻाल्हाईंदी हुयसि त बीबी उते अची वेंदी। हुनजो चवणु आहे त उजाला जो चवणु आहे त मूं केतिरा ई भेरा हुनजे जेके ॿियूं बीबियूं आहिनि या बीबीअ जो जेको पीउ आहे उनखे मां दांह ॾियण जी कोशिशि कई, मगर जॾहिं बि उहे ईंदा हुआ त बीबी मूंखे उतां साइड थियण लाइ चवंदी हुई। अॼु हीउ जेको वीडियो बयानु आहे, अॼु जेको आहे मंज़र आम ते आयो आहे, उजाला मक़तूला फातिमा फरड़ो जी सोट आहे जेका पिणु राणीपुर जे पीर असद शाह जी हवेलीअ में कमकार कंदी हुई। जी अच्छा साहिब, इहो ॿुधाइजो त जेकी मक़तूला निंगरी फातिमा आहे उन जे केस में कहिड़ी अॻभराई थी आहे ऐं जेकी हीअ निंगरी आहे उजाला, उन जे बयान खां पोइ पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे? जी जेका मक़तूला आहे फातिमा फरड़ो, उन जेको हिकिड़ो मुख्य जवाबदार आहे असद शाह, उनखे पुलिस कल्ह गिरफ़्तार कयो, जंहिंखे अॼु राणीपुर जी कोर्ट में पेश कयो वियो ऐं उन 10 ॾींहं जी जिस्मानी पुलिस हवाले कयो वियो आहे। पुलिस लापरवाही ते सिचो राणीपुर अमीर अली चांद खे DIG सखर अॻु ई हटाए चुको आहे, जॾहिं त हटाइण खां पोइ संदसि खे लाकअप पिणु कयो वियो आहे। जेको डॉक्टर आहे डॉक्टर फताह मेमन, उन जेको निंगरीअ जे हवाले सां बयानु ॾिनो हुयो पूरो बयानु, उनखे तशवीश में आंदो वियो आहे ऐं उनखे बि लाकअप कयो वियो आहे। ऐं जॾहिं त हीउ जेको नओं वाक़ियो मंज़र आम ते आयो आहे उन जे हवाले सां पुलिस काई पेशरफ़्त न कई आहे। मुंहिंजी SSP ख़ैर तोखे मूं बार बार हिन मसइले लाइ कॉल कई आहे, मगर हुन सां मुंहिंजो राब्तो न थी सघियो आहे। जॾहिं त जेका हिना शाह आहे उहा जेका मुख्य जवाबदार आहे हिन केस में फातिमा वारे में, उहा 7 ॾींहंनि जी प्रोटेक्शन बेल जेका आहे सिंध हाई कोर्ट मां अॻु ई वठी चुकी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, गंबट खां ज़ाहिद ॼामड़ो तफ़सील ॾिना आहिनि। अव्हां खे ॿुधायां पिया राणीपुर में पीरनि जी हवेली अंदरि हिकु ॿी निंगरी ते तशदुद जो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। अव्हां खे ॿुधायां पिया त मक़तूला निंगरी फातिमा जी सोट उजाला फरड़ो मथां बि बीबी पारां तशदुद जो मौजूद आहे। छा तफ़सील आहिनि?
में अॼु इंकशाफ थियो आहे फातिमा जे तशद्दुद जे वाक़े खां पोइ हुनजी आहे पंहिंजो अॼु हिन तशद्दुद कयो वियो जेको आहे हुते रखियो वियो उन एॾो इंकशाफ कयो त मूं सां जंहिं तरीक़े सां हिन चङनि वॾनि खे जेको आहे शिकायतूं कंदी रहियसि पर उन मुंहिंजो को बि जेके आहे खड़ते न निकितो। इन सिलसिले में जेको आहे अॼु ही ॿिए वाक़े अचण खां पोइ जेको आहे पंहिंजे शहर में ख़ासि करे जेको आहे शहरी ऐं केतिरी जेके समाजी ऐं तंज़ीमनि पारां सिंध जे घटि पंहिंजो नंढनि ॻोठनि में बि जेको आहे इहे फातिमा जे हवाले सां जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अॼु फातिमा जे हवाले सां जेको आहे हुनजी जेकी लाश दफ़न कराई वई हुनजी जेको आहे सेशन जज खैरपुर जेको आहे पंहिंजो राणीपुर पुलिस जे रिक्वेस्ट ते जेको आहे उहो क़बर कुशाई करण जे लाइ जेको आहे अहकामात जारी करे छॾिया आहिनि। हुन सिविल जज खे हुकुम जारी कयो आहे त उहो फौरी तौर ते उन्हनि जी जेकी आहे पंहिंजो लाश जेकी आहे कढाए हुनजे जेको आहे इन सिलसिले में पुलिस जेको आहे SSP खैरपुर ॿुधायो आहे त फातिमा जे लाश जेकी आहे क़बर कुशाई करण जे लाइ पंहिंजो डॉक्टरनि जो बोर्ड जेको आहे हुनजे लाइ डायरेक्टर हेल्थ खे लिखियो वियो आहे त जेको जल्द अज जल्द जेको आहे उन्हनि जी जेकी आहे पंहिंजो बोर्ड क़ाइमु कयो वञे त जीअं सुभाणे या परीहं जेको आहे उनजी क़बर कुशाई करे ऐं उन्हनि जा जुज़ा वरिता वञनि त जीअं केस में जेकी आहे भराई थिए ऐं हक़ीक़तूं जेके आहिनि साम्हूं अचनि। होॾां जेको आहे फातिमा जे क़तल में जेको आहे पंहिंजो जेकी मुलविस FIR में ॼाणायल आहे पंहिंजो उनजी घरवारी शाह साहब जी हवेली जो जेको शाह साहब आहे उनजी जेकी घरवारी आहे उन पंहिंजो 7 ॾींहंनि जो रिमांड पंहिंजो वरितो आहे पंहिंजो हाई कोर्ट खां 30,000 जी एवज़ जेको आहे हिफ़ाज़ती ज़मानत जेकी आहे हासिल करे वरिती आहे ऐं 7 ॾींहंनि खां पोइ जेको आहे उहो अदालत में जेको आहे पेश थी ऐं उहो FIR खे जेको आहे मोह ॾींदी। इन सिलसिले में जेको आहे अॼु बि जेको आहे हिते सखर में खैरपुर में मुख़्तलिफ़ जायुनि ते तक़रीबन वॾा जेके आहिनि औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जेको आहिनि फातिमा जे हवाले सां जेके आहिनि जुलूस कढिया आहिनि ऐं उन्हनि मुतालबो कयो आहे त फातिमा ते जेको आहे जेको क़तल कयो वियो आहे मर्डर कयो वियो आहे उहो जेको आहे उन्हनि जे जेके आहे सख़्ती सां जेको आहे हुन ते जवाबदारनि खे जेको आहे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे। जी अच्छा ख़ान मोहम्मद इहो ॿुधाइजो त हिन हवेली मां ही ॿियो वाक़ियो साम्हूं आयो आहे छा इन खां अॻु कंहिं मामले जो नोटिस न वरितो या का अहिड़ी शिकायत साम्हूं न आई हुई ऐं हाणे हिन ॿी नींगरी जो बयान बि साम्हूं अची वियो आहे त पुलिस इन हवाले सां कहिड़ी कार्रवाई कई आहे? पुलिस हिन वक़्त ताईं त जेकी आहे फातिमा वारे केस में जेको आहे उहा रुधल ई ऐं उहा चवे पई त अञा ही वाक़ियो अचानक ॿियो आयो आहे जॾहिं त हुनजी माउ जेको आहे फातिमा जी उन कल्ह इहो ॿुधायो त जेसि ताईं मूंखे पंहिंजे 3 न्याणियूं जेके हुननि जे घर में आहिनि ऐं मां उन करे जेको आहे को बयानु ॾियण जे लाइ तयारु न आहियां। पोइ जॾहिं हुननि खे SSP खैरपुर हुनखे यकीन ॾियारियो त तव्हां बयानु ॾियो जेकी हक़ीक़तूं आहिनि तव्हां पंहिंजे धीउ खे जेके पंहिंजो तड़ ॾिनो आहे हौसलो ॾिनो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे हुनखे कफ़न दफ़न ॾिनो अथव त तव्हां असांखे ॿुधायो त असां तव्हांजी हर तरह जी मदद कंदासीं। पोइ हुन जेको आहे ॿुधायो त मुंहिंजूं 3 न्याणियूं जेके आहिनि इन्हनि जे हवेली में जेके अञा मौजूदु आहिनि जेके बि मूंखे ख़दशो आहे त उन्हनि खे बि जेको आहे इन तरीक़े सां जेको आहे पंहिंजो रखियो वियो आहे ऐं हाणे जेको आहे मां इन करे जेको बयानु न पई ॾियां। हिन वक़्तु जेको आहे हुन पोइ पंहिंजो यकीन ॾियारण खां पोइ जेको आहे SSP जे यकीन खां पोइ उन जेको आहे बयानु ॾिनो ऐं हुन FIR दाख़िल कराई जंहिंमें जेको आहे गिरफ़्तारियूं अमल में आयूं आहिनि। जी ठीकु आहे वॾी महिरबानी नासिन खैरपुर खां ख़ान मोहम्मद तफ़सील ॾिना आहिनि मूंखे ॿुधाए पिया राणीपुर में पीरनि जी हवेली अंदरि हिकु ॿी नींगरी ते तशद्दुद जो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। नासिन हिन हवाले सां नींगरी उजाला जो जेको बयानु साम्हूं आयो आहे अव्हां खे ॾेखारियूं था। तूं पहिरियां उते रही आहीं तूं हवेली में? मां 2.5 साल रही हुअमि। कहिड़ी हवेली में? हुन असर शाह जे घर। त छा कमु कंदी आहीं? भाजी पोचियूं ॿारहं कराईंदी ऐं ज़ोर बोर ॼाराईंदी। हा हर कमु कराईंदी जे ग़लति कंदी मांसि त पोइ माराईंदी पाण बि कुटींदी गोगा ॾींदी। घुटा ॾींदी? हा भाजी तव्हांखे पाण बि घुटा ॾींदी ऐं ॿियो कंहिंखां ॾियारींदी? ओ चो हिकिड़ो पंजाबी छोकिरो हुनखे चवंदी तूं मारो वरी हिक ॿिए खे माराईंदा हुआसीं पोइ बीबी चवंदी त मारियो न। हा हा छो एतिरी वॾीअ खे छो माराईंदी हुई? को ज़ोर ॼाराईंदी न 3 कलाक जे निंड फिटंदी त बि माराईंदी।
बाथरूम में पान गोगा ॾेई पोइ वाइपरनि सां मारींदी पर मूं आयो आई पोइ 4 कलाक मूं रतो पोइ थैलियूं चरायूं मुंहिंजी मां ईंदी वरी चवंदी कैमरा में ॾिसंदी वरी चवंदी गाड़ी वाड़ी ॾियसि पोइ मोटाए छॾींदी राति ते इलाही मारियो हुई न वरी आख़िर ते हिकु लत बि ईअं हिते पोइ मां मरां पई वरी चईंदो सुबुह मज़ो कराईंदमि पोइ मां सुबुह 10 बजे भॼी आयमि तव्हांजा पाण खे मारींदमि या ख़ुदि कशी कंदमि मुंहिंजो दिमाग़ केॾो ख़राब करे छॾियो फिनिश न थींदी आहे दवाउनि जी इहा हराई ऐं सॼी पोइ मूंखे सही राति निंड कान आई वरी कली चरई बीबीअ पाण हड़ी ईअं सफ़ा करे छॾी मूंखे सफ़ा कमज़ोर करे छॾी कोसा पाणी पियाईंदी टांकी जा न थींदा आहिनि भॼी उहे सॼा ॾखारिया धक बक उन्हनि कंहिं भित बार न कयो पीरनि नाज़रीन निंगरी उजाला जो बयान अवां ॾिठो अवां खे ॿुधायां पिया त राणीपुर में पीरनि जी हवेली अंदरि हिकु ॿी निंगरी ते तशदुद जो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। मक़तूला निंगरी फातिमा जी सोट उजाला भरण मथां बि बीबी हिना शाह उर्फ सोनिया शाह पारां तशदुद जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां निंगरी बयान बि ॾिनो आहे। बीबी हिना शाह केतिरा ई भेरा निंगरी ते तशदुद कयो आहे। निंगरी अहिड़ो बयान ॾिनो आहे। एक भेरो ॿीहर असां सां लाइन ते मौजूद आहे ज़ाहिद ॼामड़ो। जी ज़ाहिद ॿुधाइजो त ही निंगरी मक़तूला जी सोट आहे उन्हनि जे वारसनि जो छा आहे मौक़िफ़ आहे उन्हनि सां अवां जी का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? जी बिल्कुल ही मक़तूला फातिमा पर जी जेका सोट आहे उजाला उन्हनि जे वारसनि सां हिन वक़्तु ॻाल्हि थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त असीं ख़ौफ़ में वरितल हुयासीं राणीपुर जे पीरनि ख़िलाफ़ कीअं वञूं ऐं हू इलाही इंतिहाई घणा बासर आहिनि ऐं जॾहिं त असां जेके वालदेन आहिनि जॾहिं असांजी छोकिरी भॼी निकिती हुई त असां साईं जिन वटि शिकायत खणी विया हुआसीं मगर असांजो को तदारक न थियो ऐं जॾहिं त कुझु ॾींहं अॻु में असांजी हिकिड़ी ॿी जेका मक़तूला फातिमा आहे उनजो जॾहिं लाश आयो त बि असांखे हिरासत कयो वियो मगर जॾहिं कल्ह असांखे सॼी सिंध जेको ऐं मीडिया जेका असांखे सपोर्ट कई आहे जंहिंखां पोइ असां FIR लाइ बि राज़ी थियासीं। अॼु असां पंहिंजी उजाला जो जेको बयानु आहे उहो मंदर ते आयो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन कंबट का ज़ाहिद ॼामड़ो तफ़सील न आहे।